बिस्मिल्लाह हेॾा स्पेशल साग ठारायो अथई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मिलो त सही। पहिरीं मिलो मिलो। वाह कहिड़ा हाल आहियो? अच्छा ईदी बाकी आहे। लोड छॾी अच्छा मूं सम्झो बीहदी आहे। न इहो चवण वारा आहियो। कोशिशि कंदा आहियूं त ग़रीब मिसकीन बेवा खे कंहिं यतीम खे हाँ। सोलर जे हवाले सां को सहारो ॾेई छॾिजे। हेॾा सिंध जी सकाफ़त वारो मखण असांजो, उनखे अलावा लस्सी पंहिंजे सिंध जी मशहूरु। दोस्तो माशा सियारो आहे माशाअल्लाह, ॾाढो ज़बरदस्त सियारो त मुंहिंजे पसंदि जो मौसम आहे। तो असां पाण साग खाइण ते स्पेशल पहुता आहियूं। अमीर लोग तो उसके लिए तरसते हैं, गरीब जो है ना पेट भर के जी भर के खाते हैं। वाह यार वाह। घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे। जेकॾहिं सरह जो फसल न हुजे हा त शाहरुख खान न हुजे हा। तुझे देखा तो ये जाना सनम, प्यार होता है ड्रामा सनम। हकीकत ही आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो आऊं हिकु ॻोठु पहुतो आहियां, पंहिंजे हिकु फैन जे, पंहिंजे हिकु भाउ जे ॻोठु पहुतो आहियां, जंहिं वॾी सिक ऐं उकीर मां असांजी दावत कई आहे ऐं दावत में उन एतमाम कयो आहे साग ऐं ॿियनि सिंधी रिवायती खाधनि जो। नौशेरो फिरोज़ ज़िले जे तालके भिरिया जो ॻोठु आहे गुल मोहम्मद बुलर। उते असां मौजूदु आहियूं। मोहम्मद अकरम लोहाज जेको हिकिड़ो समाजी वर्कर बि आहे, टीचर बि आहे, उन तरफ़ां दावत जो एहतमाम कयो वियो आहे। त पंहिंजे भाउ जो ई चैनल सब्सक्राइब कयो ऐं वीडियो तव्हां आख़िर ताईं ॾिठी ॾाढो तव्हांखे मज़ो ईंदो, छाकाणि त जुड़ाली मौसम बि आहे, चोतरफ़ सावक आहे। हीउ ॻोठु तव्हां ॻोठ जो नज़ारो ॾिसो, माशाल्लाह सुठो ॻोठु लॻे थो, पका घर आहिनि, वॾो ॻोठु लॻे थो। सो अचो दोस्तो हलूं था पाण ओॾां। दोस्तो ज़िला नौशेरो फिरोज़ की तहसील है भिरिया, जिसमें ये गाँव वाक़ है गुल मोहम्मद बुलर। वहाँ पर हम पहुँचे हैं। हमारे एक भाई हैं, हमारे सब्सक्राइबर हैं, उन्होंने हमारी दावत का एहतमाम साग और रिवायती सिंधी खानों से, तो उनके पास चलते हैं, उनसे आपको मिलवाते हैं। आप विलेज लाइफ का थोड़ा नज़ारा कीजिए। तो ये सामने हमारे इंतज़ार में ये भाई बैठे हैं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं मिलो त सही। पहिरीं मिलो मिलो। वाह कहिड़ा हाल आहियो? ख़ैर इहे पहिरीं मिलो पोइ इहे थींदी शयूं। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। इन सां गॾु अरे भाउ सही आहे सही आहे। न न न न ईअं न थींदो, अल्हम्दुलिल्लाह ईअं न थींदो। वॾी महिरबानी वॾी महिरबानी। दोस्तो कीअं पिया लॻो? सही पिया लॻो? माशाल्लाह। अस्सलाम वालेकुम भाउ, छा हाल आहे? साईं ख़ुशि आहियो? हीअ आहे यूसुफ इब्राहिम सुमरो, हीअ असांजो दोस्त आहे, भाउ आहे असांजो नंढड़ो, ऐं असांजी टीम जो बि हिसो आहे। दोस्तो हीअ आहे भाउ अकरम लोहाज, माशाल्लाह पाण टीचर आहे, सरकारी टीचर आहे न, हाणे भर्ती थिया आहियो IBA टेस्ट में, ऐं माशाल्लाह सोशल वर्कर बि आहे, ग़रीबनि जो हॾ ॾोखी बि आहे। जेके ग़रीब यतीम बेवाऊं उन्हनि जी मदद लाइ वीचारो पाण पतो ॾींदो रहंदो आहे, शाबस हुजेसि। तो हुन जे ॻोठु आया आहियूं हुनजी दावत ते, ऐं हिननि सां कचहरी कयूं था। वियो भाउ वियो।
भावरनि जो तारुफ़ करायो। ही आहे असांजे ॻोठ जो नेक मर्द चाचा शबीर बुलर साहब। शबीर बुलर साहब, सही आहे। शबीर बुलर साहब। शबीर साहब छा हाल आहे, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। छा कंदा आहियो तव्हां? साईं पुलिस मां रिटायर आहियूं। अच्छा, पुलिस वारो आहे। जी, हा सही आहे, कद काट मां लॻे वाक़ई हाँ, माशाल्लाह। चाचो तो अच्छा, तव्हांजो चाचो आहे। अच्छा हे आहे मुंहिंजो बिरादर लेक्चरर आहे 17 स्केल जो माशाल्लाह, मैथमेटिक्स में। वाह वाह, ज़बरदस्त। मैथमेटिक्स जो टीचर हाँ, लेक्चरर आहे, लेक्चरर, ज़बरदस्त। माशाल्लाह। किथे बा? गवर्नमेंट डिग्री कॉलेज नौशहरा फरोग। हाँ, ज़बरदस्त, हाँ। माशाल्लाह। हेॾा मुंहिंजो बिरादर आहे पोयां हाँ, मूंखां वॾो आहे। अच्छा। अल्हम्दुलिल्लाह। इन साईं जो नालो छा आहे? अल्ताफ़ हुसैन। अल्ताफ़ हुसैन। भाउ छा कंदो आहे? अल्ताफ़ हुसैन जेको हारी आहे। हारी आहे, हाँ। सही आहे, ज़बरदस्त। तो माशाल्लाह पढ़ाई जो माहौल आहे माना। माशाल्लाह भाउ लेक्चरर थी वियो, तव्हां टीचर थी वियो, साईं पुलिस वारो थी वियो। बिल्कुलु। पहिरीं इहो ॿुधायो त ॻोठ में घणा घर आहिनि, केतिरी आबादी आहे? तक़रीबन साईं 150 खां 200 घर आहे त असां 150 खां 200। हा। अच्छा, सही आहे। ऐं आबादी सुठी आहे ऐं टोटल हिते लिखिया पढ़िया माण्हू आहिनि। स्कूल केतिरा आहिनि? 3 अच्छा, मिडिल स्कूल आहिनि, हाई स्कूल हा। बि आहे या सभु प्राइमरी आहिनि? मिडिल मिडिल ॿिया प्राइमरी गर्ल्स जो अलॻि आहे ऐं बॉयज़ जो अलॻि आहे। अच्छा, पढ़ाई रुझान आहे? तमामु बहितरीनु, तमामु माना हर घर मां ॿार वञनि था पढ़णु। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं ॻोठ में थोरो घणो असांखे घिटियूं पकियूं नज़र आयूं। हा पेवर। भला लोड शेडिंग त सॼी सिंध में वॾो आज़ार आहे। हा। हिते छा सूरत हाल हूंदी आहे? असां वटि तमामु 24 कलाक में 3 कलाक 2 कलाक ईंदी आहे। अच्छा, बाक़ी ईंदी आहे। लोड शेडिंग आहे। अच्छा, मूं हा। सम्झो बीहंदी आहे। न, न, इहो चवण ईंदी वारा आहे। आहियो। माना हिते ई आहे त हाँ। टाइम टेबल ई न आहे। 2 कलाक बि लगातार न रहंदी आहे, माना 5-5 मिंट रहंदी आहे। का शइ न आहे। अच्छा, सियारे में त सही आहे, को मसइलो न आहे। गर्मियुनि में कीअं था माण्हू गुज़र सफ़र कनि? तमामु ॾुखियो माहौल आहे हिते, पोइ इन जे करे असां ही जेको अल्हम्दुलिल्लाह सोशल जे हिसाब सां कमु कयूं पिया था। कोशिशि कंदा आहियूं त ग़रीब मिसकीन बेवा खे का यतीम खे सोलर जे हवाले सां को सहारो ॾेई छॾिजे। भली ॻाल्हि आहे, उनजी ज़िंदगी भली गुज़रे असां वांगुरु जेको आहे। सुठी ॻाल्हि आहे, हाँ। सुठी ॻाल्हि है। ये भाई अकरम लोहाज, ये टीचर हैं, गवर्नमेंट टीचर हैं, और ये माशाल्लाह 17 स्केल में लेक्चरर हैं मैथमेटिक्स के सब्जेक्ट के। ये बता रहे हैं तकरीबन 150 घरों पर मुश्तमिल है गांव गुल मोहम्मद बुलर। ये भिरिया सिटी से तकरीबन 10-12 किलोमीटर दूर होगा, ऐसे ही है ना? 6-7 किलोमीटर दूर। और नौशहरा फिरोज से उधर से भी इतनी ही है। उधर से भी इतनी 6-7 किलोमीटर दूर वाक़ है। और आप गांव की फुटेजेस, गांव के गलियों की फुटेजेस देखेंगे तो गलियां माशाल्लाह पक्की नज़र आती हैं। और यहाँ ये बता रहे हैं कि पढ़ाई का रुझान काफ़ी है माशाल्लाह। 3 स्कूल्स हैं जिसमें से एक एलिमेंट्री है और 2 प्राइमरी स्कूल और गर्ल्स का अलग है। तो ये बता रहे हैं कि हर घर से माशाल्लाह बच्चे स्कूल जाते हैं, पढ़ाई का रुझान है। जब भी यहाँ के लोग गवर्नमेंट जॉब्स हासिल करने में भी कामयाब रहे हैं मेरिट की बुनियाद पर। अच्छा, तव्हां बि मेरिट ते आयो या जी जी अल्हम्दुलिल्लाह मेरिट पे है। कमीशन करायो हुन मां पब्लिक सर्विस कमीशन मां? पब्लिक सर्विस। हाँ, पर उते त अच्छा भाउ जो तारुफ़ करायो न? हा मोहम्मद नईम। अचो भी कचहरी कयूं था न यार, वेही वरी मज़ो नथो अचे। भाउ सां कचहरी कयूं था, भाउ जो कज़न आहे। भाउ तव्हांजो नालो छा आहे? मुझे सर फरहान अली आहे। थोरो ज़ोर सां भाउ फरहान ॻाल्हायो। अली आहे सर मुंहिंजो नालो। तव्हां छा कंदा आहियो? सर मुंहिंजी होटल आहे नौशहरा बाईपास ते। अच्छा, होटल आहे माशाल्लाह। चांहि जी होटल आहे या मानी बाई? सभु कुझु मानी बि आहे, चांहि बि आहे। अच्छा, जी जी आहे। कीअं थो हले बिज़नेस? तमामु सुठो आहे, बहितरीनु आहे। अच्छा, जी जी सर। पढ़ाई तव्हां केसि ताईं कई? सर इंटर कई आहे, हाणे BSc में फार्म भराया आहिनि। अच्छा, प्राइवेट साइड कंदो जी तव्हां? जी सर। सही। होटल कॾहिं तव्हां खोली? सर तक़रीबन 4-5 महीना थी विया आहिनि। हाणे खोली आहे? जी जी लाइन जी होटल आहे? जी जी लाइन। अच्छा, होटल में तव्हांखे फिरोज़ वठी आयो छा? जी जी हा फिरोज़। हाँ, भला होटल मां कमाए पिया या घरां में भरियो? न न शुक्र आहे अल्हम्दुलिल्लाह। हाँ, बचत आहे? जी जी। भला होटलिंग जो बिज़नेस कीअं आहे? घणा माण्हू वीचारा लॉस करे वेंदा आहिनि, घणा त वरी अॻिते निकिरी वेंदा आहिनि। सर को जेको सुठे नमूने सां हलाए थो अॻिते वधे थो, को जेको हले थो सर किराए जे हिसाब सां तमामु पोइते थो वञे माण्हू। जेको पंहिंजी प्रॉपर्टी आहे हर शइ, हा, उहो वरी अॻिते वधे थो। अच्छा, तव्हांजी त कोन्हे न, तव्हांजो रेंट आहे न? न न पंहिंजी प्रॉपर्टी। तव्हांजी पंहिंजी प्रॉपर्टी आहे? अच्छा, तव्हां छा कंदा आहियो? मां कोइस्ट यूनिवर्सिटी कायदेवाम में पढ़ंदो आहियां, नवाबशाह में। अच्छा, मैथमेटिक्स डिपार्टमेंट 2nd ईयर आहे। माशाल्लाह। हींअर साल गुज़री चुको आहे। हाँ। माना उन में 1st सेमेस्टर में पोजीशन होल्डर आहे, 2nd में पोजीशन होल्डर। वेरी ऐं गुड यार, उमेद आहे त 28 सेमेस्टर इंशाल्लाह बरकरार रखबी। वेरी गुड यार। तो दोस्तों, आप ने इनकी बात सुनी। ये क्विस्ट यूनिवर्सिटी नवाबशाह मैथमेटिक्स डिपार्टमेंट के स्टूडेंट हैं और ये बता रहे हैं कि दोनों सेमेस्टर में ये पोजीशन होल्डर हैं और इनका अज़म है कि 8वां सेमेस्टर ये पोजीशन लेंगे और इंशाल्लाह गोल्ड मेडलिस्ट भी रहेंगे इंशाल्लाह। इंशाल्लाह। तो ये जो तासुर है कि सिंध की तालीम तबाह है, इसमें कोई शक नहीं है। सिंध का लोगों का जो शऊर है ना, वो भी तबाह नहीं हुआ। सिंध के लोग अपने बच्चों को पढ़ाना चाहते हैं, आला तालीम दिलाना चाहते हैं, लेकिन बदकिस्मती ये है
कि हमारे तालीमी इदारों को जानबूझकर तबाह किया जा रहा है, और इस पूरी तबाही में कुछ हमारे अपने भी उसमें मुलविस हैं और कुछ जो हैं गैर हैं। मेरी वीडियोज़ सराइकी बेल्ट मुल्तान बहावलपुर दे भरा देखते हैं, उन्होंने मैं शुक्रिया अदा करना चाहता। ये भरा भी सराइकी ॻाल्हाईंदे आहिनि, इन नाल भी असां सराइकी च ॻाल्हाइण की कोशिश करेसूं। भरा अपने ॻोठ बाबति कुझु जेके असांजे सराइकी भरा आहिनि उनको कुछ ॿुधाओ। अल्हम्दुलिल्लाह असांजे ॻोठ जो तैलीम का शोर जो तमाम सुठो ही है। हाँ। अल्हम्दुलिल्लाह मैं तो PhD थी गया पर मैंने जो गॾु ॿिए भी जेके कुछ GST थी गए कुछ PhD थी गए ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे वल पब्लिक के हवाले न सर्विस के हवाले न जो सो उहे सब्जेक्ट स्पेशलिस्ट भी थी गए माशाल्लाह। हाँ अल्हम्दुलिल्लाह इतने असां शोर सुठो ही है तैलीम। मेरी सराइकी इतनी सुठी कान्हे, मैं कोशिश करे सां त वध खां वध सराइकी च ॻाल्हायां। असांजी जेका सिंधी सराइकी है थोड़ा फ़र्क़ है सिंध दी सराइकी ऐं सराइकी बेल्ट दी सराइकी जेके बावलपुर मुल्तान सादकाबाद रहीमयार खान डेरा इस्माइल खान डेरा गाजी खान मियांवाली असां त सराइकी को अपनी बोली समझते हैं। और इरफान जे लाइ ख़ासि आइटम माशाल्लाह तैयार करे आहिनि साईं अकरम साहब जे न। हेॾा मच्छी आहे, उन खां अलावा बिस्मिल्लाह हेॾा स्पेशल साग ठारायो अथई। हे वाइट चांवर आहिनि पंहिंजा सिंधी चांवर। उन खां अलावा सलाद वग़ैरह जो वॾो बंदोबस्तु कयो अथई। हेॾा सिंध जी सकाफ़त वारो मखण असांजो। उन खां अलावा लस्सी पंहिंजे सिंध जी मशहूरु। ऐं हे चांवरनि जी मानी माशाल्लाह ज़बरदस्त है अकरम ज़बरदस्त। हाणे खाईंदा बि पाण, एॾो एतमाम कयो असां तव्हां जे लाइ, हीअ आहे तव्हां जे लाइ। खाईंदा पाण। दोस्तो सियारो आहे माशाल्लाह ॾाढो ज़बरदस्त। सियारो त मुंहिंजे पसंदि जो मौसम आहे ऐं गुड़ बि रखियल आहे। गुड़ त विसरी वियो आहियां। सियारे जी सौगात आहे, सियारे जो मांझांदो आहे ऐं सियारे जी नेरनि में बि इस्तेमालु थिए थो साग। राति जो माण्हू खाईंदा। सो शहरनि में रहंदड़ माण्हू त तरसंदा आहिनि, पोइ सुखड़ी तौरु घुराईंदा आहिनि ॿारनि मां पंहिंजनि ॻोठनि मां। सो असां पाण साग खाइण ते स्पेशल पहुता आहियूं ऐं तव्हांखे ही व्लॉग ठाहिण जो मक़सदु इहो थोरो तव्हां बि इंजॉय कयो, तव्हांखे थोरो शौक़ु थिए। जेके शहरनि में रहनि था तकड़ा तकड़ा ॻोठ जी सार लहनि, भला ॿियो न त साग खाइण अचनि। दोस्तों ये भाई ने स्पेशल जो हमारे लिए माशाल्लाह ये साग पकवाया है। माशाल्लाह देखते ही मुँह में पानी आ रहा है और ये बहुत ही लजीज होगा। तो इसको आज हम खाएंगे और उसके साथ ये मछली भी फ्राई करवाई है भाई ने, भाई अकरम ने। मक्खन है, लस्सी है और ये मीठे में गुड़। तो ये है हमारा, और चावल भी है वहाँ पर, चावल के आटे की रोटी और ये गंदम के आटे की रोटी, इसके साथ साथ लस्सी। तो माशाल्लाह ये हमारा रवायती सिंधी खाना। ये ख़ास कोई एहतमाम नहीं है। ये जो चीज़ है साग मेरी पसंद की चीज़ है माशाल्लाह, पसंदीदा डिश है। गरीब भी खाते हैं, अमीर भी खाते हैं और हर किसी की पसंद का है। सच बात तो ये है कि आजकल के दौर में अमीर लोग तो उसके लिए तरसते हैं, गरीब जो है ना पेट भर के जी भर के खाते हैं, क्योंकि अमीर लोग तो ज़्यादातर शहरों में रहते हैं, गरीब लोग यहाँ पर इन गाँव में इन गोठों में रहते हैं। हकीकत में देखा जाए ये जो गरीब लोग हैं, यहाँ के गाँव के लोग जो देहात में रहते हैं, उनकी ज़िंदगी इन अमीरों से बहुत ही पुरसुकून और टेंशन फ्री है। ऐसा ही है ना भाई? ऐसा ही है, ऐसा ही है, ऐसा ही है अल्हम्दुलिल्लाह, है ना? हाँ हाँ। शहरों में आपको मजा आता है या गांव में? गांव में तो पुरसुकून माहौल है ना अपना। गांव में सारा दिन देखते हैं कि ग्रीनरी, हाँ, ग्रीनरी माहौल बहुत अच्छा, सुकून। पानी साफ सुथरा। तो दोस्तों ये हम अभी करेंगे लंच, उसके बाद हम चलेंगे आपको सरसों का फसल दिखाएंगे और भाई से मजीद कचहरी करेंगे। देखते हैं दोस्तों साग कैसा बना है।
वाह यार वाह। माने मक्कल दो ये हमारे दोस्त यूसुफ इब्राहिम सुमरो, जिनके बारे में शुरू में ही मैंने आपको बताया। ये अभी तक कैमरामैन के तौर पर काम कर रहे थे, लेकिन मैंने सोचा कि आपसे मुलाकात करवाऊं, सो इनसे कचहरी करते हैं। तो ॿुधाइजो हाँ त ही त हिकिड़ो माना पटड़ो साग आहे ठहियल, हाँ माना घोटियल आहे, बाक़ाइदे घोटियल आहे। हिकिड़ो वरी घाटो बि ठहे थो। घणनि क़िस्मनि जो ठाहींदो आहे साग पाण वटि? जॾहिं भाऊ साग पटे ऐं जॾहिं चुल्हि ते रखिबो आहे हुनखे ॻारिबो आहे ठाहिण जे हिसाब सां, त कचो साग नड़नि थींदो, नड़ुलो। पोइ उहो माण्हू जेके आहिनि घणा शौक़ीन उहो नड़ल साग माना जेको आहे त बिना पचल उन जो बि ज़ाइक़ो वठंदा आहिनि, खाईंदा आहिनि। ऐं उहो मज़ा के माण्हू वरी तमामु घणो शौक़ सां बि खाईंदा आहिनि। उन खां बाद में जे वरी जेको माण्हू नरम साग खाइण जो शौक़ीन आहे त उनखे वरी उखरीअ में सफ़ा कुटे ऐं बाक़ाइदो उनखे भोरा भोरा करे पोइ वरी अलॻि सां उनखे तिड़को ॾिबो ऐं जेको आहे हुनमें ॿ टे अहिड़ी आइटम विझाए जंहिंमें बसर लूणु या अहिड़ा ॿ टे आइटम विझी करे त अञा इन साग में जे असां मखणु विझी या सिंधी घी सां तिड़को ॾींदा आहियूं त अञा ख़ुशबू जेका हिन जी परे परे ताणी वेंदी आहे ऐं तमामु लज़ीज़ जेको आहे साग तयारु थींदो आहे। असांजे त हींअर सियारो अची वियो आहे माशाल्लाह, ॻोठनि में साग जी जेका इहा माशाल्लाह जेका सुठी रेसिपी आहे, आम त असांजे घरनि में रूटीन हले पई थी। बाक़ी शहर वारा जेके दोस्त आहिनि उहे हिननि शयुनि जे लाइ तमामु घणो सिकनि पिया। उन्हनि खे असां गुज़ारिश बि कंदासीं त अचनि ॻोठनि, पंहिंजे ॻोठनि में अचनि, पंहिंजे ॻोठनि जी रौनक ॾिसनि। छाजे करे त हींअर सर्दियुनि सां असांजे ॻोठनि में रौनक जेका आहे सो बहाल थी वेंदी आहे। ख़ासि करे त गर्मियुनि में सभु को पंहिंजे जेको आहे सो हाल में बेहाल हूंदो आहे, पर सर्दियुनि जो जॾहिं मौसम थींदो आहे त उन में जेके हितां जा ॻोठाणा हूंदा आहिनि उन्हनि में घर आजा परदेसी तेरा देश बुलाए रे। बिल्कुलु। अच्छा गोश्त बि विधो वेंदो आहे न? गोश्त जो बि साग ठहंदो आहे न? गोश्त पवंदो लस्सी उहा ड्रूक ठहंदी आहे, ड्रूक पालक जी ठहंदी आहे। इन में साईं गोश्त बि ठही सघे थो। अच्छा ऐं हिन में माना गनर बि थींदो आहे। मन वारो सही। साग जेको हिन में गनर वारो बि थींदो आहे। हिकिड़ो वरी उनखे माना मंझंदि सां घुमायो, जीअं हूंदी आहे दाल ठहंदी आहे ईअं बि ठहंदो अथव। हिन जा बि पंज खां 6 नमूना इहा शइ हिन में गोश्त मुर्गी तव्हां छा बि ठाहे सघो था। ठहण खां पोइ त हर शइ ठही सघे थी। दाल विझंदा? दाल असां कॾहिं न खाधी आहे। सही है। गोश्त पी सके तो। ये भाई बता रहे हैं 5-6 इकसाम का साग बनाया जाता है और ख़ास तौर पर ये जो है कूटा हुआ साग है। इसको उबलाने के बाद बहुत देर तक कूटा जाता है ताकि ये नरम हो जाए और इसमें काफ़ी टाइम कितना वक्त लगता है? 3 से 4 घंटे लगते हैं इसको पकने में, जब जाके ये डिश तैयार होती है। अच्छा पाण वटि जा साग विकिरो कोन थो थिए न, या थिए थो विकिरो? थींदो आहे? घणे किलो हले थो? असुल में अर्ली जीअं मौसम खां पहिरियां जेको तयारु थिए पियो न, हाँ जे अॻवाट माण्हुनि ठाहियो जीअं ॿाहिरियां थो अचे उहो 100-150 रुपया किलो दोस्तों घाटी सरें ॾिसो माशाअल्लाह केतिरी घाटी आहे ऐं केतिरो ख़ूबसूरत नज़ारो आहे। ॻोठ गुल मोहम्मद बुलर में सरें जो फ़सुलु बिछल आहे ऐं जेकॾहिं सरें जो फ़सुलु न हुजे हा त शाहरुख़ ख़ान न हुजे हा। सरें फ़सुलु न हुजे हा
त दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे फिल्म एडी सुपर डुपर हिट न थिया जो अॼु ताईं सिनेमा ते जीअं चढ़ी अॼु खां 3 साल अॻु में लहण जो नालो ई नथी वठे ऐं सरें जो फसल न हुजे हा त हू गानो बि न हुजे हा तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है ड्रामा सनम हक़ीक़त ई आहे अच्छा भाउ मूंखे इहो ॿुधाइजो माशाल्लाह तव्हांजे ॻोठ में पढ़ाई लिखाई जो सुठो माहौल आहे तव्हांजे ॻोठ में तालीम जो सुठो माहौल आहे पोइ वॾेरा गर्दी खां कुझु बचियल आहे न तव्हांजो ॻोठ अल्हम्दुलिल्लाह जेकॾहिं वॾेरा गर्दी खां बचो आहे तॾहिं ई कुझु अॻिते आहे अच्छा। जेकॾहिं ॿियनि सिंध जे इलाइक़नि में जेके इन सिस्टम में अची चुका आहिनि हा वॾेरा शाही जे ई पोयां आहिनि प्रोटोकॉल शाही जे पोयां आहिनि त उहे पोइते ई पियल आहिनि सही है इन खां बचण में ई भलाई आहे सही है तो दोस्तों अॼोको व्लॉग तव्हांखे कीअं लॻो कमेंट्स में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो